ब्रेकिंग न्यूज़ हम शेयर कंदासीं। सिंध हुकूमत 500 बसूं घुराइण जो फ़ैसिलो कयो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु हो त सिंध काबीना मां ईवी टैक्सी सर्विस जी मंज़ूरी बि ॾिनी वेंदी। शर्जील इनाम मेमण चयो त कराची में निगलेरिया जा केस रिपोर्ट थी रहिया आहिनि। निगलेरिया हिकु ख़तरनाक बीमारी आहे। इतलात वारो वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त कराची जा शहरी वज़ू करण वक़्तु नक में पाणी विझण खां पासो कनि। आलमनि बि फ़तवा ॾिनी हुई त पाणी नक जे अंदरि न माणियो वञे। सॼी सिंध में ट्रांसपोर्ट जा मनसूबा शुरू करे रहिया आहियूं। शर्जील इनाम मेमण चयो त चेयरमैन PTI कानून जी पकड़ में आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कुछ देर पहिरियां ये अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। इमरान ख़ान बाबति ॻाल्हाईंदे संदसि चवणु हो त चेयरमैन PTI कानून जी पकड़ में आहे। हाणे बचणु नामुमकिन आहे। PTI चेयरमैन इंटरव्यू में ॾोह जो इक़रार कयो आहे। लियारी एक्सप्रेस ते इलेक्ट्रिक बसूं हलाइण जो मनसूबो आहे। अहम खबर है नास्टी नवा के आग करियो पिया। सिंध हुकूमत 500 बसूं घुराइण जो फ़ैसिलो कयो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सिंध काबीना मां EV टैक्सी सर्विस जी भी मंजूरी ॾिनी वेंदी। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त कराची में निगेरिया जा केस रिपोर्ट थी रहिया आहिनि। शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे। बिल्कुल नासिन संदसि चवण त निगलेरिया हिकु ख़तरनाक बीमारी आहे। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवण त कराची जा शहरी वज़ू करण वक़्तु नक में पाणी विझण खां पासो कनि। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती TV जो चीफ रिपोर्टर शबीर लाशारी। जी शबीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी शबीर, केर बचाए नथो सघे उनजो त इमरान खान इंटरव्यू रोकाइण जी कोशिश कई, छाकाणि त उनमें हू पंहिंजे ॾोह जो इतराफ़ करे चुको आहे। इमरान खान सदाई पंहिंजे मनपसंद साथियुनि खे घुराए इंटरव्यू ॾिना आहिनि। पहिरियों भेरो आहे जो BBC खे ॾिनल इंटरव्यू खां पोइ इमरान खान परेशान थी वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु इमरान खान BBC खे इंटरव्यू ॾींदे चयो त मूंखे गिरफ़्तार कयो वियो त ॿीहर नओं में वारो रद्द अमल जेको आहे उहो अची सघे थो। इमरान खान चयो त जेके हिन वक़्तु गिरफ़्तार आहिनि उन्हनि सां उनजो को बि तालुक़ न आहे। संदसि चवणो त इमरान खान रियासत खे धमकाए रहियो आहे, पर ही रियासत इमरान खान जी धमकियुनि में न ईंदी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त इमरान खान जे इंटरव्यू खां पोइ साफ़ ज़ाहिर थी वियो आहे त 9 मई जे वाक़िअनि पुठियां इमरान खान हुयो ऐं अञा बि रियासत खे धमकी ॾिनी पियूं वञे। हिन इंटरव्यू खां पोइ इमरान खान सियासी तौर ते बि ॻाल्हि ॿोल जा दरवाज़ा जेके आहिनि उहे बंदि करे छॾिया आहिनि। जी ठीकु आहे शबीर, अवां जी महिरबानी।